الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وعباد الرحمن الذين يمشون على الأرض هونا وإذا خاطبهم الجاهلون قالوا سلاما والذين يبيتون لربهم سجدا وقياما والذين يقولون ربنا اصرف عنا عذاب جهنم إن عذابها كان غراما إنها ساءت مستقرا ومقاما والذين إذا أنفقوا لم يسرفوا ولم يقتروا وكان بين ذلك قواما صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझा प्यारा भाईरो अल्लाह जे पाक कलाम सूरतुल फुरकान जो कुछ आयतूं तव्हांजे साम्हूं हिन फ़क़ीर नाचीज़ तिलावत कयूं आहिनि इन्हनि आयतुनि में अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु जल्ल शानुहु पंहिंजे ख़ास बाननि मक़बूल ऐं महबूब बाननि जूं निशानियूं बयान फरमायूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेकी अल्लाह जा प्यारा अल्लाह वटि जन जी इज़्ज़त अल्लाह वटि जन जो मक़ाम जन के अल्लाह भाई जन सा अल्लाह मोहब्बत रखे तो उन्हनि माण्हुनि जूं अलामतूं निशानियूं रब पंहिंजे पाक क़ुरान में लिखियूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह वजह है सुभान अल्लाह सुभान अल्लाह समझण गौर से बुधण ऐं समझण जी ज़रूरत आहे छो त वक़्तु ॾाढो नाज़ुक अची वियो आहे माण्हू लकीर जा फ़क़ीर बणिजी विया आहिनि ख़ुशि में ख़ुशि अमल क़ुरान ऐं हदीस खे ॿुधण तवज्जो सां ऐं उन जे मथां अमल करण इहो ई निजात ऐं छुटकारे जो रस्तो एड़ो दौर हिन उम्मत ते अचणो आहे जो
मदीने वारे साईं फरमायो त सयती ज़मानुन अला उम्मती, जल्द मुझी उम्मत हिकिड़ो अहिड़ो दौर ईंदो यफिरून मिनल उलमा वल फुक़हा, माण्हू आलिमनि ऐं फ़क़ीहनि खां भॼंदा, परे मौलवी नज़र ईंदो परे भॼंदा, को फ़क़ीह को दीनदार जेको हक़ सच चवण वारो उहो न वणंदो, उन खां परे हटंदा। साईं फरमायो त जॾहिं माण्हू आलिमनि फ़क़ीहनि खां परे भॼंदा उन्हनि खे 3 सज़ाऊं मिलंदियूं। युरफ़उल बरकतु अन कसबिहिम, उन्हनि जे कारोबारनि मां बरकत खजी वई। कारोबारनि मां धंधा वापार जेकी कंदा उन्हनि में छा ॻाल्हायो, बरकत खजी वई। इहा पहिरीं सज़ा। जॾहिं आलिमनि खां, अलाह वारनि खां, क़ुरान पढ़ी ॿुधाइण वारनि खां जॾहिं माण्हू टहंदा परे हटंदा, पहिरीं सज़ा इहा मिलंदी जो उन्हनि जे रिज़्क़ जी बरकत खजी वई। ऐं ॿी ॻाल्हि मदीने वारे साईं फरमाया त उन्हनि ते ज़ालिम बादशाह मुसल्लत कया वेंदा। ज़ालिम ही किथों जेके वोटनि में बि किरी पिया, 45 फार्म में किरी पिया, किथों इन्हनि खे कंहिं पकड़े असांजे मथां हाणे वेहारियो आहे। चूंडियल बि न आहिनि, ज़ालिम जंहिंजे अंदर में न रहमान बाज आहे। रोज़ बिजली वधाईंदा था वञनि, रोज़ गैस वधाईंदा था वञनि, रोज़ पेट्रोल जो अघु वधाईंदा था वञनि। इहो शर्म न आहे त ग़रीबनि जो ज़िंदगी जीअण कीअं पियो थो थिए, मिस्किननि जी ज़िंदगी कीअं माण्हू ख़ुदकुशियूं था कनि पिया, पर उन्हनि खे का परवाह ई कान्हे का त ही माण्हू हिन जा कीड़ा माकोड़ा आहिनि। ऐं इहे जेके ज़ालिम बादशाह असां ते आया आहिनि हिन वक़्त में, साईं फरमाइनि था त इहे सभु तव्हांजे इन अमल जी शामत आहे जेको आलिमनि खां, अलाह वारनि खां, हक़ सच चवण वारनि खां रहो था, परे हटो था, उन्हनि जूं ॻाल्हियूं तव्हांखे नथियूं वणनि, उन्हनि जूं ॻाल्हियूं तव्हां अमल नथा कयो, इहा उनजी सज़ा आहे। पहिरियों रोज़ी जी बरकत खजी वेंदी ऐं ॿिए नंबर ते बादशाह ज़ालिम बेरहम। सच ॿुधायो, इहे ॿई शयूं नज़र अचनि थियूं या न? तव्हां शायदि अञा ज़हनी तरह मूंसां गॾु कोन आहियो, तव्हांजी दिलि हाज़िर न थी आहे। ऐं 3 सज़ा इहा मिलंदी। मदीने वारे साईं फरमायो त यख़रुजून मिन दुनिया बग़ैर ईमान, दुनिया मां लॾींदा त बेईमान थी मरंदा। दुनिया मां मरंदा ईमान खां ख़ारिज थी मरंदा। इहा उन्हनि खे 3 सज़ाऊं मिलंदियूं। पहिरें नंबर ते उन्हनि जे कसब मां, रोज़ी मां बरकत खजी वेंदी। ॿिए नंबर ते ज़ालिम बादशाह मुसल्लत थींदा। 3 नंबर ते मरंदा त बेईमान थी मरंदा, जेकी आलिमनि जूं ॻाल्हियूं ॿुधी, अल्लाह जे रसूल जूं ॻाल्हियूं ॿुधी उन्हनि खे ॿुधो अणॿुधो बणाईंदा, तवजह न कंदा, गौर फिक्र न कंदा, उन्हनि ॻाल्हियुनि खे ॿुधी अणॿुधो बणाए छॾींदा। इहे 3 सज़ाऊं उन्हनि खे मिलंदियूं। जे 2 सज़ाऊं अखियुनि सां नज़र अचनि थियूं त डिॼो उन ॾिहाड़े खां अल्लाह पनाह में रखे जो को माण्हू असां मां वञे ऐं बग़ैर ईमान जे लॾे त हड़ वई, सॼी ज़िंदगी बर्बाद थी वई। मदीने वारे साईं फरमाया त हिकिड़ा माण्हू नेकियूं करे, इबादतूं करे, जन्नत खे हिकिड़ी गिराट बाक़ी छॾींदा, वरी अहिड़ो अमल कंदा जो उहे दोज़खी थी। उहे कहिड़ा माण्हू हूंदा जेकी आलिमनि खां नफ़रत कंदा, जेको हक़ सच चवंदो उन खां टहंदा, परे हटंदा, दीन जी ॻाल्हि खे ॿुधो अणॿुधो बणाए छॾींदा।
मिठा माता के हथ जोड़े था ही जेके गालियों तवा के हिते बुधायूं थी वने न मां पंहिंजे पीउ जी ॻाल्हि कोन थो कयां पंहिंजे ॾाॾे पड़दाड़े जी ॻाल्हि कोन थो कयां मदीने वारे साईं जी ऐं मुंहिंजे मालिक जो कलाम थो पढ़ी पंहिंजे रब जी ॻाल्हि थो ॿुधायां ख़ुदा रा गौर सां ॿुधो ख़ुदा जो वास्तो अथव गौर सां ॿुधो उन ते अमल करण जी कोशिश कयो अगर तव्हां हिननि ॻाल्हियुनि खां नफ़रत कंदो हिननि ॻाल्हियुनि खे ॿुधी अणॿुधो बणाए छॾींदो मदीने वारे वीर जो ऐलान आहे त 3 सज़ाऊं तयार आहिनि रिज़्क़ जी बरकत खड़ी वेंदी बादशाह ज़ालिम मुसल्लत थी वेंदा ऐं दुनिया मां लॾींदा त बेईमान थी मरंदा हिकिड़ो माण्हू मरे पियो घर जा भाती गॾु थिया उनखे चवनि पिया त हाणे बाबा ॾाॾा चाचा मामा मरी थो कलमो पढ़ चई मां कलमो कीअं पढ़ां उहो जेको दुकानदारी कंदो हुउसि न उहो सुई जेका कांटो हुयो उहा हिते कांटो लॻो पियो मुंहिंजी ज़बान कलमे ते नथी थी कपिड़े जो वापारी मरे पियो वॾो सेठ हुयो छोकरनि खे चवंदो हिनखे 5 मीटर मापे ॾे हिनखे 4 मीटर ॾे हिनखे फलाणो गॾो कढी ॾेखार मरे पियो घर जा भाती गॾु थिया बाबा मरी थो हाणे कलमो पढ़ हू बि कलमो पिया पढ़नि त चवे पियो त हिनखे 4 मीटर मापे ॾे हिनखे हिरख जो ताकियो ॾेखार हिनखे सिल्क जो ताकियो ॾेखार कीअं चवंदे चवंदे त परवाह थी बेटा अल्लाह तव्हांखे अकुल ॾिनो आहे रब तव्हांखे सम्झ ॾिनी आहे अल्लाह जा ख़ल्क़ आहियो अल्लाह जी बादशाही में आहियो अल्लाह जी हुकूमत आहे बाना अल्लाह जा आहियो खाराए रब थो प्यारे रब थो हुकूमत रब जी में रहिया पिया आहियो कहिड़े मुंहं सां तव्हां अल्लाह जी बेफ़रमानी कंदो कहिड़े कंधु खणी हलंदो तव्हां अल्लाह जी धरती ते अल्लाह जी बेफ़रमानी करे ऐं अल्लाह जो दस्तूर आहे त बेफ़रमाननि खे टिकर ॾींदो आहे मोहलत ॾींदो आहे केरु कोन थो चवे ज़ालिम ज़िना करे शराब पीए चोरियूं करे केरु कोन थो चवे पर जेॾी महिल पकड़ थींदी आहे न ला यूसिकु वसाकहु अहद जहिड़ी अल्लाह पकड़ कंदो आहे अहिड़ी पकड़ कंहिंखे न आहे जहिड़ो अल्लाह ताला अज़ाब ॾींदो आहे अहिड़ो अज़ाब कंहिंखे ॾियण न आहे गाफ़िल न बणिजो बेअक़ुल न थियो अल्लाह जो क़ुर ॿुधो तवजह सां ॿुधो ऐं कोशिश कयो उन ते अमल करण छा तव्हां ज़हनी तरह तयार आहियो अमल ते मूं जेके आयतूं पढ़ियूं आहिनि उन्हनि जो तर्जुमो कयां पंहिंजे मालिक जो कलाम तव्हांखे ॿुधायां जी ॿुधंदव अमल बि कंदव पोइ हिकिड़ो भेरो सलाद पढ़ो وعباد الرحمن الذين يمشون على الأرض هونا रहमान जा बाना अल्लाह जा मक़बूल महबूब बाना उहे जेके ज़मीन ते हलंदा आहिनि त न्याज़ सां आजिज़ी सां इनकिसारी सां निवड़त सां हलंदा आहिनि रब जी धरती ते आकड़ न कंदा गुरूर न कंदा वॾाई न कंदा ऐं कंध मथे करे न हलंदा पर अल्लाह जे धरती ते अल्लाह जे हुकूमत में उहे न्याज़ निवड़त आजिज़ी सां हलंदा आहिनि या पहिरीं निशानी रब जे मक़बूल कंध मथे करण
आकड़ करना गुरूर करना वडाई करना या माने के नथी ठहे जो त मानो मानो हज़रत मालिक बिन दीनार वने पियो के बादशाही शहर में गुजरियो पालकी ते हिकिड़ी बानी हुई बादशाह जी खास बानी हरम सराय जी खास बानी पालकी ते चढ़ियला अॻियों पोयों फौज परेदार सिपाही कोश कोश परे हटी वञो बाज़ार में सैर करण निकिती बाज़ार घुमण निकिती अॻियों पोयों परेदार ऐं बाना ऐं बानियूं उन दौर में विकामंदा पैसनि ते हज़रत मालिक बिन दीनार जी नज़र पई छा है अॻियों पोयों सिपाही संतरी परेदार जे बादशाह जी खास बानिया बाज़ार घुमण निकिती अॻियों पोयों परेदार ये बादशाह या बानी खपाईंदो जो तू वठंदे जा या वठंदे चाबी दे ये बगड़ियों कतल जो बादशाही बानिया अॻियों पोयों बोझ परेदार ने पालकी ते शाही सवारी ते सवार फकीर तो उन जो मुल इहो कयो माण्हुनि वञी बादशाह खे ॿुधायो साईं तुंहिंजी बानी बाज़ार में घुमण निकिती हिकिड़ो फ़क़ीर फाटल कपड़नि वारो उहो चवे थो त बादशाह जी बानी मां ख़रीद कंदुसि तो मुल ॾींदुसि ॿकड़ियूं कतल वठी आया फ़क़ीर छा थो चई सी बानी खपाई त पैसा मां ॾींदोसां मुल मां ॾींदोसां छा ॾींदे चइसि ॿकड़ियूं कतल जी हेॾी हसीनो जमील बानी जे रोज़ मां लख रुपया ख़र्च थो कयां ऐं तूं उन जो मुल ॿकड़ियूं कतल जो छो करी चइसि हिन में समय आहे बहन जेकॾहिं हिनखे किथों टुको अचे त रतो गंद निकिरे हिन जे मथे में सिंघूं भरियल आहिनि हिन जे सीने में छातीअ में बलगम भरियल आहे हिन जे पेट में मोरेज़ गंदगी भरियल आहे जे गुस्ल न करे त पखर मां बदबू अहिड़ी अचे जो पासे में वेहण न ॾे अखियुनि खे सुरमो न पाए त अखियुनि मां बिजूं निकिरी पवनि से जेकॾहिं ही पंहिंजे बदन जी सफ़ाई न करे गुस्ल न करे ही नवां कपड़ा न ढके त हिन जे बदबू जे करे तूं हिनखे पासे में वेहण न ॾे अखियुनि जो नूर मोकिलाए वेंदो कननि जी समात मोकिलाए वेंदी पेरनि जे हलण वारी क़ुवत मोकिलाए वेंदी लठ हथ में खणंदी हिन जा दंद भॼी पवंदा ॻाल्हाईंदी त ॻाल्हाइण तोखे न वणंदो हलंदी त हिन जो हलण तोखे न वणंदो हर महीने हिनखे पासे में न विहारी दे पंहिंजे बिस्तर ते करीब अचण न ॾींदे हीअ उहा बानिया वरी बेवफ़ा अहिड़ी अॼु तुंहिंजे बिस्तर ते आहे जे तूं मरी वञी त वरी को ॿियो मालिक करे वरी उन जे बिस्तर ते हुजे हेतिरनि ऐबनि वारी बानी जो अहिड़ियूं कतल जो न लहे पर हज़रत मालिक बिन दीनार जूं ॻाल्हियूं ॿुधी बादशाह जे अखियुनि में मोड़ा वसीयत दिलि सां ॿुधे थो त दिलि ते असर थींदो चइजे भला अहिड़ी बि का औरत हूंदी जंहिंमें हेतिरा तो ऐब ॻणाया आहिनि इहो ऐब उन में न
फरमाए हूरुम मकसूरातुन फिल खियाम हया वारियूं मथे ॾिसी वरी काटो हेठि कयूं ये जीव भरे के सजूं न एड़ियूं हयादार गर्दन झुकियल हो हसीनो जमील एड़ियूं जो 70 वगा पहराए जमे उन्हनि जे बदन जी मिख जी चमक नूरानियत बाहर चमकंदे नज़र अचे जेकॾहिं उहे वात मां फीड़ी कढी खारे खूह में विझनि त मिस्री जहिड़ो मिठो बणिजी पवे न कुरारियूं थींदियूं न पोड़ियूं थींदियूं न नंढ भॼंदा न हुस्न ख़तम थींदो न जवानी जमाल ख़तम थींदो पंहिंजे वर ते आशिक़ हूंदियूं मुड़ुस ते फ़रेबता हूंदियूं कॾहिं बेवफ़ाई न कंदियूं फिल ख़ियाम में उहे तंबुनि में रब वनाहनि में वेहारे छॾियूं आहिनि जीअं कुंवार वनाह में वेहार पिया पंहिंजे वर जो इंतज़ार कंदी आहे लम यतमिज़हुन इंसुन क़ब्लहुम वला जान जन के जिन इंसान छुयो बनाए हथ बि न लाथो आहे के उन्हनि जे जिस्म खे ॾिठो बि न आहे अहिड़ियूं पाक दामन पाकीज़ा ज़ालूं रब मोमिननि जे निकाह में वेहारे चइजे ये मिलंदियूं कीअं फरमाई जॾहिं हक़ महर अदा करे चइजे उन्हनि जो हक़ महर कहिड़ो आहे हज़रत मालिक बिन दीनार फरमायो ईमान आणे अमल सालिह करण चङा अमल करण नेकी जे रस्ते ते हलण इहो उन हूरनि जो हक़ महर आहे सुभान अल्लाह मदीने वाले साईं फरमाए त सोहणियुनि वॾनि अखियुनि वारनि हूरुनि जा कोट बणजंदव साहबनि चयोसीं हा पर फरमाए पोइ हक़ महर अदा कयो जो या रसूल अल्लाह हक़ महर कहिड़ो साईं फरमाइनि था मस्जिद जी सफ़ाई मस्जिद जी बुहारी कढण मस्जिद जो ॼारो लाहे मस्जिद मां गंद साफ़ कर इहो जन्नत जे हूरनि जो हक़ महर सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये मोमिनन जे रब बनवाहन में विहारे छॾियूं आहिनि इंतज़ार वेठियूं थियूं कनि केॾी महिल मुंहिंजो वर जन हिते सालिह अमल कया जन हिते चङा कम कया वइबादुर रहमान यमशून अलल अर्द हौना जेके ज़मीन ते न्याज़ सां निवड़त सां हलंदा आहिनि वॾाई न कंदा गुरूर न कंदा तकबर न कंदा हथ न कंदा पर गर्दन झुकाए हलंदा त बादशाही मुंहिंजे रब दी सुभान अल्लाह सुभान अल्लाह ला तमशी फिल अर्द मरहा ज़मीन ते अकड़जी न हलो मां हलो ॾे फूट जी नवां कपड़ा पाटन जा पाए सेंट हणी भली हल भली सुठा कपड़ा पाए मनो बने का पर वॾाई न हुजे अंदर में अल्लाह जी हुकूमत रब जी बादशाही मानो आई मानो थी वला तमशी फिल अर्द मरहा ज़मीन ते अकड़जी न इन्नक लन तखरिकल अर्द वलन तबलुगल जिबाल तूला न तू ज़मीन चीरे सघंदे न तू आसमान जहिड़ो चपल जहिड़ो वॾो थी सघंदे तूं त आहीं इहो ई 6.5 फुट जो साढा 5 फुट जो पौणा 6 फुट जो माण्हू इहो ई आई एतिरो ई रहंदे न तू चपल जहिड़ो वॾो थो थी सघी जबल त वॾी शइ आहे बगे डोड़े वारा जबल को ताम अचे त मां चपल जहिड़ो थी वञा थी सघे थो न तू चपल जहिड़ो थी सघंदे न तू ज़मीन खे चीरे
बड़ाई अल्लाह के सुए अल किबरिया रिदाई हदीस कुदसिया रब फरमातो चादर मुरब जी बड़ाई चो बड़ाई अल्लाह जी चो बड़ाई अल्लाह जी जेको बड़ाई तो धरती ते करे इहो ॼणो अल्लाह जी चादर छिके जो फुरे जो मुखे रे मालिक तू बड़ाई न कर मां तो बड़ाई कर वइबादुर रहमानिल्लज़ीना यमशून अलल अर्द हौना रहमान जा बना हुए जेके ज़मीन ते बड़े न्याज़ वॾी निवड़त सुभान मुझो पीरन जो पीर दस्तगीर महबूब सुभानी गौस समदानी शहबाज लामकानी सैयदी व मुर्शिदी हजरत अब्दुल कादिर जीलानी अल हसनी वल हुसैनी दुनिया ता रुखसती जो वक्त आयो पुत्र के फरमायो बच्चा मुखे खटता लाए हेठ सुमा हेठ चटाई विछाई गादेलो विछाई मिट्टी ते सुमा पत्थरे ते सुमारे पंजाबार मुबारक मिट्टिया आहना थी प्या पुत्र पुछो साईं बाबा साईं छो था कयो फरमायो अज अब्दुल कादिर बादशाह जे बादशाह जे दर ते वही रहियो आया नियाज़ मंगी निवड़त कया मुझे रब खे मुझे बाज अल्लाह कामिल कंबदा ये चमदा व्याला वठ जो राह रसूल दी कामिल कंबदा ये चमदा व्याला वठ जो राह रसूल दी तू अपनी जिंदगी के नजर फेरा ओ भाऊ ओ मिठा केडी मल तू पंजे हाल ते नजर फेराए तुझी जिंदगी कीअं थी गुजरे रब तो फरमाए त रहमान जा बाना हुए जेके धरती ते भले न्याज़ वडी निवड़ सुभान अल्लाह क्या पेरी शय सुभान वइज़ा खातबहुल जाहिलून कालू सलामा जदे जाहिल उन्हनि सां मुखातिब थींदा आहिनि जाहिल अणपढ़िया दुश्मन फेरी उन्हनि सां मुखातिब थींदा आहिनि उहे उन्हनि खे घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि नाशाइस्ता लफ़्ज़ चवंदा आहिनि उन्हनि जे शान में बेअदबी वारा लफ़्ज़ चवंदा आहिनि त उन्हनि खे वरंदी न ॾींदा बुराई जो जवाब बुराई सां न ॾींदा उन्हनि जाहिलनि खे चवंदा अस्सलामु अलैकुम सलाम करे फकीर कॾहिं ईअं कयो थे कंहिं तोखे हिकिड़ी ॻाल्हि में नहीं कुझु ज़िंदा ॻाल्हियूं न ॾी दिलि न ठरंदे जेसी सही तू उनखे मां भेण न कतारी जेसी सही तू उनजे सतनि पीढ़ियुनि खे न ख्वार करी तेसी तुंहिंजी दिलि न ठरंदी पर क़ुरान थो फरमाए त रहमान जे बाननि जी हीअ ख़ूबिया जो जाहिलनि सां जाहिल न थींदा गार ॾियण वारे खे गार न ॾींदा बुरो चवण वारे खे बुरो न चवंदा को घटि वधि ॻाल्हाए को उन्हनि जे शान में गुस्ताखियूं करे बेअदबियूं करे ओड़ो जवाब न ॾींदा ओड़ी वर्दी न ॾींदा पर चवंदा अस्सलामु अलैकुम सुभान अल्लाह सुभान अल्लाह तव्हांजे सलाम थी
अल्लाह फकीरिया अल्लाह जे बान जो शान ही हो जेके कुरान बयान कयो सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वो जेके पांग के जिय में पाए व्या उए पंजो पिरी पर जाए व्या ओ जेके पांग के जिय में पाए व्या उए पंजो पिरी पर जाए व्या जेके मेरन मानवाइन था खणी बाहू बई बादाइन था मिठी निंद्र नैनन जी फिटाइन था मिठी निंद्र नैनन जी फिटाइन था उहे कामिल कुर्ब कमाए व्या उहे कामिल कुर्ब कमाए व्या उहे पंहिंजो पिरी पर जाए व्या उहे कामिल कुर्ब कमाए व्या उहे पंहिंजो पिरी पर जाए व्या मूं पंहिंजे मुर्शिद खे ॾिठो मूं पंहिंजे पीर कामिल खे ॾिठो खुदा जो कसम का रात अहिड़ी न ईंदी हुई जंहिंमें पाण मुसले ते वेही रोंदा न हुजूं कॾहिं कॾहिं एतिरो रोंदा हा मुसले ते जो घर जा भाती उथी पवंदा अक्सर करे रात जो मदीने वाले साईं के याद करे रोई चौंदा मुंहिंजा महबूब तो सां दिल अड़िया वही सूर ने अंदर में सासड़िया मुंहिंजा महबूब ॾेई वञ यादगिरी रोई रोई मुंहिंजी थी वई थई पीरी रोई रोई थिया थमे हाल हीणा न कने थियूं को असर फकीयूं ऐं पीणा मिठा लाल माना पंहिंजे मालिक खे परचाइण जे लाइ हज़रत हबीब अजमी रहमतुल्लाह अलैहि रात थींदी आहे पंहिंजी घर वारी खे उथारींदो आहे ज़ाल उथी तहज्जुद जो वेलो थी वियो सुजाग करे पाण बि तहज्जुद ते बीहंदो आहे घर वारी खे बि जाॻाईंदो आहे केॾी महिल बुज़ुर्ग खे निंड अची वञे बीबी साइण उथंदी आहे त मुड़ुस खे चवंदी आहे हबीब उथ हबीब उथ हबीब काफ़िला गुज़री विया साले में काफ़िला निकिरी विया सरहदी विया ओ हबीब पंध ॾिठो मंज़िल पिया अॼो सरकार बेनियाज़ आहे उनजे हुज़ूर में पेश थियण ओ हबीब उथ अॼु पंहिंजे पीर खे परचाइण जे लाइ ओ बीबी बि रोंदी आहे हज़रत हबीब अजमी बि रोंदे उथंदो आहे ऐं ईअं रोंदे रोंदे फजर जी अज़ान अचे ओ जेके नेड़नि मानव आहिनि था खणी बाहूं ॿई बादाइनि था मिठी निंड नेड़नि जी फिटाइनि था मिठी निंड नेड़नि जी फिटाइनि था उहे कामिल कुर्ब कमाए विया उहे पंहिंजो पिरी पर जाए विया ओ जेके पांध विची गल पाए विया
हिकिड़ो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे सिंध जो आलिम हुयो सैयद हुयो पीर भी हुयो माण्हू जो नालो नथो खणा हुनजे पुट मूंखे वाक़ियो ॿुधायो चईसि मुंहिंजो बाबो हिकिड़ी राति मां उथियुसि पेशाब लॻो उथियुसि मुझो बाबा आलिम सिंध जो चोटी जो आलिम हुयो बुजुर्ग हुयो सैयद भी हुयो चीज़ी मां रात जो उथियुसि ॾिसां त बाबो साईं हुनजी जुती बात में जुती बात में भी झूठी सी मालिक ने माफ करे सारी जिंदगी इल्म दी खिदमत में गुजरी इबादत ज़ुहद तकवा परहेज़गारा आलिमा सैयदा बुजुर्गा जुती बात में जीरो मोला मुझे अछड़ी दाढ़ी जो करम रखता अल्लाह 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 जेके नेरन माणवान था खणी बाहूं बेईमादान था मिठी नींद नेरन जी फिटाइन था मिठी नींद नेरन जी फिटाइन था उहे कामिल कुर्ब कमाए विया उहे पंहिंजो पिरी पर जाए विया हिकिड़ा अल्लाह वारा हिकिड़ा सिफ़त ज़िंदगियूं गुनाहनि में गुज़रियूं ज़िंदगियूं ग़फ़लत में बर्बाद थियूं न चङो अमल कयोसीं न नेकी आ न नमाज़ आ न ज़िक्र आ वरी बाह लोॾे ईअं चालूं ॼणो को सतनि बादशाहनि जो हुकुमरान हुजे ओ मिठा इहो पंध रब खे नथो वणे अल्लाह जे अॻियां आज़ी कर न्याज़ी कर निबड़त कर इहो रस्तो रब खे वणंदो सल्लल्लाहु अलैहि ऐठी निशानी रब को फरमाए वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा जन जो रातियूं हीअं गुज़रंदियूं आहिनि उहे घणा सजदा कंदा घणो क़याम कंदे उन्हनि जी राति गुज़रंदी आहे ऐं असांजी राति घणी निंड कंदे गुज़रंदी आहे घणी निंड कंदे असांजी राति गुज़रंदी आहे पर अल्लाह जा माना वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम पंहिंजे रब जे ख़ातिर रियाकारी दुनिया जे ॾेखारण जे लाइ न माण्हुनि जी वाह वाह खाइण जे लाइ न लिरब्बिहिम ख़ासि पंहिंजे रब जे ख़ातिर यबीतून राति गुज़ारींदा आहिनि पंहिंजे रब जे ख़ातिर कीअं सुजदन व क़ियामा घणा सजदा कंदे घणो क़याम कंदे केॾी महिल माण्हू ॿधी बीठा हूंदा केॾी महिल सिर सजदे में हूंदो पंहिंजे रब जे हुज़ूर में ॻोड़ा ॻोड़ींदे मुसला आला करे छॾींदा पंहिंजा बांध पुसाए सीना आला ॻाढ़ियूं जन जूं लुड़गुनि में आलियूं बणजी वेंदियूं घट में घट पोयों भाङो रात जो रुगे तहज्जुद जा 4 रकात 8 रकात
चार नफल तुझो नालो वलियन की जमात में लिख दी वींदो सरकार फरमाए रकअतान फी जौफिल लैलिल आखिर खैरुम मिन दुनिया व मा फिहा ये सारी दुनिया ऐ दुनिया में जो कुछ आए इन्हनि सभिनी का उहे रकातूं वधीक कीमती आहिनि जेके रात जे पोएं हिस्से में अदा करी चारों के बरकत में कौन अदा करे सघंदे मुझा मुर्शिद करीम फरमाइंदा जे तहज्जुद छॾियो न पंहिंजी फ़क़ीरी सब तहज्जुद पढ़ो रात जो थी 12 खां पोइ वीदे पिरे पिरण ताईं तहज्जुद जो वक़्तु आहे व मिनल लैल फतहज्जद बिही नाफ़िलतन लक असा अन यबअसक रब्बुक मक़ामम महमूदा सुभान अल्लाह मकबूल पानन की निशानी हज़रत जुनैद बगदादी तो फरमाए त बिया वजदना मा वजदना असा के जो कुछ मिलियो आ तहज्जुद जे सदके मिलियो काजे करे मिलियो तहज्जुद पढ़ो रात जो जेतिरो वक्त थी सके मथो सियारो तो अचे पियो रातियों ड्रिगियूं मोमिनन जे लाइ गनीमत निंड भी कंदा पंहिंजे रब खे रिझाइण जे लाइ पांध ॻिचीअ में पाईंदा ऐं पांध ॻिचीअ गल पाईंदसि तोखे मिंथुनि साण मञाईंदसि तोखे मिंथुनि साण मञाईंदसि तोखे मिंथुनि साण मञाईंदसि ऐं पांध ॻिचीअ गल कंदे फिरम तूराना इदे मोहब्बत दे सब माना तुझे सोज गया संदसाना तुझे सोज गया संदसाना तोखे दिल जा दर्द सुनाई जैसे तोखे तोखे मिंथुन साण والذين يبيتون لربهم سجدا وقياما अल्लाह जा बाना पंहिंजो रातियूं सजदन क़यामन में गुज़ारींदा आहिनि हिन जे लाइ राज़ी थिए अल्लाह अल्लाह बख्शिश जा कई बाब खुलिया जेके जाॻिया थे तन खे लाज मिलिया तो न तलब कई व्यायनाम हलिया तो न तलब कई व्यायनाम हलिया सुते सजण विया दा कल कान पई उथी रात असुर पखियुनि लात लई कोनी बाजारी तन जे कुर्ब गई उथी रात असुर सुभान अल्लाह मिठा काफ़िर जिंदगी ॼाण पूरी थी मां मैचन था पिया देरे जी बटाई थिए थी न पई वॾा धड़ा अन्न जा लॻा पिया हूंदा आहिनि खोड़ पर जो छलियूं भरियूं मां पतोर पई थींदी त धड़ा फट न नेठे ही जेका तुंहिंजे देरो तुंहिंजे ज़िंदगी जी राह आहे तुंहिंजे ज़िंदगी जो दड़ो आहे हेनो रात छली कढी हेनो ॾींहं छली कढी ख़बर कोन पवंदी दड़ो खुटी वेंदो अॻियां सख़्तियूं सुझनि पर जूं
उंजला है सियाण नहीं समझायो नवेज वे सनी ससुई सफर जो तुर कर सायो सिखोती पोच मुर्शिद के अग्या के जीवन गायो ओ निभागी निंद्र मेरे रिये के जी लंगे साजुर प्रिया पे थी पछताई जतन तो के न जगायो सुभान अल्लाह बिठा जेकने अख न पटी न इज़राइल जा हथ बीच में कोई पो फकीर जी गाल जो याद वो मुझे गाल के याद आ रही न तो समझी मुझी गाल पर जरी मल इज़राइल जा हथ बीच में पौंदई पहुंचणे अल्लाह मातली वारो मुझो सजण हुयो मां तो के हर महीने इन्हें जिला सदी दुआ ता चोप दे पिनिय के परचाण वाली वाट वठूं न तुंजो डंडो खपे न तुंजो चंदो खपे न तुंजा हथ चुमण मुखे वणन था मुझी दिल थी चवे तो मुझे मदीने वाले साईं जो सच्चो आशिक गुलाम सुभान अल्लाह ये मुर्शिद है ओ यो सुट सिक मां तू कतड़ी पई पार प्रिया सा पतड़ी यो सुट सिक मां पई कतड़ी ये रात वली थी बिहानी तू चरखो चोर सियानी ओ ये रात वली थी बिहानी तू चरखो चोर सियानी नावे हुली में जानी नावे हुली में गानी करे हिम्मत जा सच सकुड़ी दिया रात्या चरखो रात्या चरखो कतड़ी दिया रात्या चरखो कतड़ी ओ जो कतड़ी सो कमी दुई सुठ पे जो साड़ी हुंदई सुठ पे जो साड़ी हुंदई ओ जिते तेर न साथ नबी रखो चरखे सा चाहतड़ी रखो चरखे सा चाहतड़ी निहारा त्या चरखो कतड़ी पई पार प्रिय सा पतड़ी चरखो ये चोर रातनी चौला
ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घट में घट 4 तस्बीह ये पढ़ो 11 तस्बीह अल्लाह 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 चौथी निशानी अल्लाह के साले वली बरगुज़ीदा बालंदी चौथी निशानी कुरान जो फरमाए वल्लज़ीन यक़ूलून रब्बना इस्रिफ़ अन्ना अज़ाब जहन्नम इन्न अज़ाबहा कान गरामा रात जो थी दुआऊं घुरंदा आहिनि अल्लाह जे बादाईंदा हथ राखी आज़ी कंदा मौला मूंखे जहन्नम जी बाहि खां बचाए दोज़ख जी बाहि वॾी चटरिया वॾी चटरिया वॾी ख़्वारिया जहन्नम जो अज़ाब वॾी ज़िल्लत मौला मूंखे अज़ाब जहन्नम खां बचाए इन्हा साअत मुस्तक़रम व मुक़ामा या बुरी जाया बुरो ठिकाणो बुरो मक़ाम बुरी टिकण जी जाया रात जो अल्लाह जा बाना दुआ घुरंदा आहिनि पोइ भाङे रात जे में दुआ रद न थींदी आहे फ़क़ीरो आख़िरी रात जे हिसे में दुआ रद न थींदी आहे ओॾी महिल उथी हथ राखणी दुआ घुरंदा कयो मौला मूंखे जहन्नम जी बाहि खां बचाए जेॾीमहिल अल्लाह तव्हांखे इहा रात जे आख़िरी हिसे वारी दुआ नसीब करे न ओॾीमहिल पंहिंजे बचनि लाइ बि दुआ घुरिजो पंहिंजे अबे अमण जे लाइ बि दुआ घुरिजो पंहिंजे ओड़े पाड़े जे लाइ बि दुआ घुरिजो ऐं घटि में घटि मूं मिस्कीन खे बि दुआ में यादि कजो मुंहिंजे हक़ में बि दुआ घुरिजो आउं बि तव्हांजे लाइ दुआ घुरूं आहियां देश में परदेस में आउं बि तव्हांजे लाइ दुआ घुरूं आहियां तव्हां बि पंहिंजे दुआउनि में मूंखे ज़रूरु यादि कंदव इहो मुंहिंजो हथ जोड़े अर्ज़ आहे मां जहिड़ो आहियां मुंहिंजे लाइ दुआ घुरिजो पर दुनिया जा लाॾाणो करे वञा त बि पंहिंजे दुआउनि में मूंखे न विसारजो मां तव्हांजे दुआउनि जो मुहताज आहियां तव्हांजे दुआउनि जो ज़रूरतमंद आहियां तव्हां भला आहियो साले आहियो अल्लाह तव्हांखे नवाज़ियो तव्हां मूं फ़क़ीर जे हक़ में बि दुआ घुरिजो अल्लाह शर क़यामत जे ॾींहुं असां सभिनी खे गॾु उथारे गॾु जन्नत में हलो ही सभु करमी फ़क़ीर क़यामत जे ॾींहुं मुस्तफ़ा जी दामन हुजे मदीने साईं जी दामन हुजे हणई गलती हबीब जे लवाउल हमद जे झंडे जी छाव हुजे मदीने वारे साईं जे पाक हथनि सां कौसर जो प्यालो मिले अल्लाह 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 पखी परदेसिया वेठा यूं उॾाणा करे माल पूरी चुगी वठ के दाणा पखी परदेसिया वेठा यूं उॾाणा ओ वेलो सवेलो कयूं जने कतारो वलर मंझ वेही ॾिठाऊं बहारियूं पखी रोज़ मारी मारियूं उहे हंध खाली ॾिठा सो मथाणा हे ॾिठा सो मथाणा पखी परदेसिया वेठा उॾाणा ओ मिठा हड़ई मुसाफ़िर आहियूं हड़ई परदेसी आहियूं अॼु न सुभाणे हलण वारा आहियूं सुभाणे दरगाह दिल पर आबाद हूंदी
क़यामत ताईं मतलबूंदा अल्लाह हिन आस्थाने खे क़यामत ताईं आबाद कंदो ही मेला मतलबूंदा पर यार तू न हूंदे बड़ा है सादा हूंदा पर पखी वरी कया है अजबुदी छदे पो न मुतदे पखी जो लड़ियो लात बीठो लवे लाहू मारियो लड़ियो है बुधी छदे पो न मुतदे यार हिन अमर साले कयो नेक पंजो साले पंजो दुनिया में रब ताके न छडियो न छडींदो न भुखो छडियो थे न उन्यो गाड़ो छडियो थे लटो अटो अछो रब जे मथो आ दे थो नींदो तमा दर रब जो वठो रब तमा के दिनी जान जो खुशो लेकर सुभान अल्लाह जे बानन जी आदत तो रात जो थी चोदाइन रब नसरिफ अन्ना अज़ाब जहन्नम मालिक असा अज़ाब जहन्नम जो टारे इन्ना अज़ाबहा कान गरामा चोदा जहन्नम जो अज़ाब वडी चकिया वडी जिल्लता इन्हा साअत मुस्तक़रम व मुकामा दोज़ख बुरो ठिकानो बुरी मोटण जी जाया बुरी रहण जी जाया जिते पायूं अज़ाब नाग बलाऊं विछूं डंगण वारा उन अज़ाब खां मालिक असांखे बचाए अल्लाह जे बानन जी हीअ बि निशानिया वल्लज़ीन इज़ा अनफ़क़ू लम युस्रिफ़ू व लम यक़तरू व कान बैन ज़ालिक क़वामा जॾहिं ख़र्च कंदा आहिनि अलाह जो कुझु ॾिनो आहे ख़र्च कंदा आहिनि त न उन में कंजूसी कंदा न वरी फज़ूल ख़र्ची कंदा पर विच थरा थी अल्लाह जो कुझु ॾिनो आहे न उन में बख़ीली न कयो कंजूस पाई न कयो वरी अजायो ख़र्च बि न कयो वकान बैन ज़ालिक क़वामा इन्हनि ॿिन्ही हथनि जे विच में थी रहंदा यानी दिल जा सखी हूंदा न कंजूस हूंदा न फज़ूल ख़र्च हूंदा या ईमान वारनि अल्लाह जे मक़बूल औलादनि जी निशानी रब दुनिया में नी दौलत नी पैसो ॾिनो उनखे विञायो न बर्बाद न कयो उनखे अल्लाह जे रस्ते में ख़र्च कयो चङनि कमनि में ख़र्च कयो नेकी जे रस्ते में ख़र्च कयो पर उन ख़र्च करण में पंहिंजे ज़ाती कर्ज़नि में ख़र्च कयो बचनि ते ख़र्च कयो ख़ैर ख़ैरात कयो पर विच थरा थी हलो जेके विच थरा हलंदा आहिनि किनारे ते किफ़ायत वारी राह अपनाईंदा आहिनि अल्लाह उन्हनि खे कॾहिं कंहिंजो मोहताज न छॾींदो जिंदगी गुज़ारण घर हलाइण तव्हांखे अलाह घर ॾिनो बच्चा ज़ालूं औलाद अयाल उन्हनि जो नुस्ख़ो इहो आहे जॾहिं ख़र्च कयो विचो लोथी ख़र्च कयो तव्हांजी आमदनी यादि करे 10,000 रुपया ऐं ख़र्च कंदो 15,000 त पोइ 5,000 किथां आणींदो मोहताज थींदो कर्ज़ खणंदो ॿिए जे अॻियां हथ लंबो कंदो पर जेकॾहिं तव्हांजी आमदनी 10,000 तव्हां 8,000 में बि किनायत करे घर हलाए सघो था 2,000 अञा बची तव्हां बख़ील न बणिजो कंजूस न बणिजो तव्हां फज़ूल ख़र्च न बणिजो इसराफ़ ख़र्च करण वारा न बणिजो इन्नल मुबज़्ज़िरीन कानू इख़वान शयातीन अजाए ख़र्च करण वारा ये शैतान जा भाइर अजाए ख़र्च करण वारा छा आहिनि जवाब ॾियो शैतान जा भाइर आहिनि तव्हां शैतान जा भाउ न बणिजो विचो लोथी ख़र्च कयो
ये अल्लाह पंहिंजे पाननि जो निशानियूं बयान कयूं फुरकान सूरत जी आयत नंबर 63 खां 67 ताईं अल्लाह करे चल असां इन क़ुर जे ॻाल्हियुनि ते अमल कयूं पंहिंजी ज़िंदगी ईअं गुज़ारियूं जीअं क़ुर सम्झाई जीअं मदीने वारे साईं सेखारी आहे अल्लाह करीम दिल शान शाल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ऐं गुज़ारिश इहा कंदुसि त हीउ जेको ॿियो आचर आहे इहो तव्हांखे छॾिणो मां हुजां न हुजां मसलन मां सफ़र में वञा थो पियो हाणे इंशाअल्लाह मुंहिंजो हफ़्ते ॾेढ खां पोइ सफ़र आहे त तव्हां हिते मजलिस थींदी साजन साईं वेठो आहे तव्हांजे लाइ ख़िदमत में मिठल साईं वेठो आहे तव्हांखे ही मजलिस मातली शरीफ़ करमपुर शरीफ़ दिलबराबाद शरीफ़ मातली शरीफ़ इहा हाज़िरी छॾणी आहे ॿियो तव्हांखे ऐलान बि थियो जेके किताब लिखिया आहिनि इहे तव्हांजे लाइ लिखिया आहिनि जी मां चयो हा सॼी राति निंड पिटाए लिखा रात जो जलसो करे आयो घर में सुतुसि निंड न आई पासड़ा भराया निंड न आई वरी उथी कंप्यूटर ते वेठो फजर ताईं वेही चयो आहियां हे लिखां थो तव्हांजे लाइ तव्हांजे फ़ाइदे जे लाइ तव्हां ॾिसी किताब पैसड़ा खीसे में विया आहिनि वठो नथा पैसा ख़र्च थी वेंदा पुट इहे पैसा सजाया इहे पैसा सजाया आहिनि घटि में घटि इहो किताब तव्हांजे घर में हूंदो तव्हांजा पोयर में ॾिसंदा त असांजे बाबे जो अक़ीदो ही हुई सम्झो था पाण पढ़ो पंहिंजे बच्चनि खे पढ़ी ॿुधायो उनजे मथां अमल कयो जेकॾहिं तव्हां मजलिस में सोबत में पहुची नथा सघो त इहो पंहिंजो जेको किताब तव्हांजे घर में रखियो आहे न इहो करम आहे तव्हांजे घर में मौजूदु मूंखे हर भेरे चवणो न पवे किताब जो तव्हांखे इंतज़ार हुजे हड़नी फ़क़ीरनि खे त केॾी महिल नओं किताब ईंदो ईअं बि कयो जेकॾहिं 2 मानियूं खाईंदा आहियो न 1.5 मानी खाओ अधड़ मानी जो बचायो महीने ताईं तव्हांखे हिकिड़े किताब वठण जी रक़म सम्झो था इहे किताब जो तव्हांखे इंतज़ार हुजे त केॾी महिल नओं किताब अचे थो उहो वठो पढ़ो वरी कंहिंखे तोहफ़ो ॾिबो आहे न तहाबू साईं फरमाइनि था हिक ॿिए खे तोहफ़ा ॾियो सूखड़ियूं ॾियो त मुहबत वधंदी तव्हां इहो किताब कंहिं दोस्त खे कंहिं पढ़ियल लिखियल माण्हू खे तोहफ़े में ॾियो था हे मां दिल बराबरि मां तुंहिंजे लाइ सूखड़ी आहियां हिकिड़े माण्हू मूंखे दावत कई वठी वियो पंहिंजे घर चईं मूं नई शादी कई आहे उन ख़ुशीअ में मूं तव्हांजी दावत कई आहे पोइ वेठासीं मानड़ी खाराई चईं मुंहिंजी शादी तव्हांजे हिन किताब कई आहे किताब कढी ॾेखारी जेको पाकीज़ ज़िंदगी आहे चईं इहो किताब मूं पढ़ियो मूंखे ॾाढो मज़ो ॾिनी घरेलू ज़िंदगी ॿी वरी पंहिंजो छोकिरी हुई वरी इहो किताब उनखे तोहफ़े में ॾिनो उन बि पढ़ियो मूं बि पढ़ियो पाण में राज़ी थी वियासीं निकाह कयो अथऊं हाणे हिन तव्हांजे किताब सां ॿिन्ही खे हिक में जोड़ियो आहे हाणे असां शादी कई आहे असां चयोसीं त शादी जी ख़ुशी में दिलबर साईं खे दावत ख़ुशी थी त माना माण्हू किताब पढ़नि था ऐं हुनखे अमल कनि था उन में घरेलू ज़िंदगी छड़ो वेहण छड़ी वेहण ठीकु न आहे हुनजे बारे में लिखियल आहे हुनखे बि शौक़ु थी पियो त मां शादी कयां हुनखे बि शौक़ु थी पियो त मां बि निकाह कयां मिठा त ही किताब जेकी आहे न इहे अर्के दिल सां लिखियल आहिनि खून दिल सां लिखियल आहिनि ये रुगे अल्फाज न आहिनि पर इन में खून दिल समायल आहे पढ़ंदो इंशाअल्लाह ताला तव्हांखे अलाह हिदायत वारी राह नसीब फरमाईंदो अल्लाह करीम दिल शान असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए रब करीम इंशाअल्लाह असां सभिनी जी हाज़िरी पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए वमा अलैया इल्लल बलाग اللهم صل وسلم وبارك على نبينا وعلى آله وصحبه أجمعين
करीम रब हिन सारी जमात खे राज़ी असांजा गुनाह माफ़ कर असांजी ख़ताऊं दरगुज़र कर मुंहिंजा मौला असांखे मदीने वारे साईं जे दर जी ग़ुलामी नसीब क़ुरान जे मथां अमल जी तौफ़ीक़ मौला असांखे मअसियतुनि खां बचा बुरायुनि ऐं बेफ़रमानियुनि खां बचा मुंहिंजा मौला अॼु जेको क़ुरान ॿुधोसीं असांखे उन ते अमल जी तौफ़ीक़ करीम रब असांजा हथड़ा ख़ाली न मोटो असांखे जहन्नम जी बाहि खां बचा या अल्लाह जहन्नम जो अज़ाब वॾी चकी आहे वॾी ज़िल्लत असीं तोखां तुंहिंजी पनाह था वठूं तुंहिंजे कहर तुंहिंजे कावड़ खां असीं तुंहिंजी पनाह था वठूं ये मुंहिंजा मौला हिन बचड़नि जे मथां करम कजां हिन सारी जमायत जी तोखे भारत मौला दुनिया जे ज़िल्लतुनि खां बचा आख़िरत जे अज़ाबनि खां बचा बुरे मौत खां बचा ईमान सां रहा ईमान सां ख़ात्मो बिल ख़ैर नसीब दुनिया में मदीने वारे मीर जी ग़ुलामी नसीब कर मरण महिल मदीने वारे मीर जो दीदार नसीब कर आख़िरत में मदीने वारे साईं जी ज़ियारत शफ़ाअत ऐं पाड़ो नसीब कर ये मुंहिंजा मौला हिन जमायत जी तोखे भारत हुजे ये मुंहिंजा मौला असांजा ऐब न उघाड़जा असां सां बाज जो बुरो न लाइजा असीं निकम आहियूं नालाइक आहियूं गदर आहियूं गुनाहगार आहियूं पर तुंहिंजा बाना तुंहिंजे हबीब जा उम्मती आहियूं मदीने वारे साईं जे सदके असांजा हथड़ा ख़ाली न मोटो या अल्लाह असां सभिनी खे सुहिणे नबी जो दीदार नसीब कर हुज़ूर जे दर जी हाज़िरी नसीब कर इन्न अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين برحمتك يا أرحم अबाई सैयद आहे न्याणी जी शादी तो कराए जंहिंखे बि पुॼे उनजी मदद करे अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह अशहदु أشهد أن محمد رسول الله أشهد